ॾई लॻटेल अलीआबाद शाख जे पुछड़ जे ज़िमीदारनि वज़ीर अली जरवार, अमीर अली जरवार, हैदर जरवार, मौलवी एहसान अली जरवार, इमरान जरवार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। हिननि मीडिया अॻियां दाईंदे चयो त असां टेल अलीआबाद शाख जे SDO ज़ुल्फ़कार लाशारी, सब डिवीज़न खैरपुर गंबो अलीआबाद शाख जेका टेटी RD ऐं टेटी वाटरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंजा एक्टिव वाटर वेकिरो करे टेल खे तबाह करे छॾियो आहे। असांजी वसवारनि जनाब मिनिस्टर इरीगेशन सेक्रेटरी ऐं इरीगेशन चीफ इंजीनियर सखर बेराजी ए रोड़ी खां इहो मुतालबो आहे त बराए महिरबानी इंक्वायरी कराए हिन ज़ालिम खे सज़ा ॾियारी वञे। SDO ज़ुल्फ़कार लाशारी ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। शाख खुली है, अञा ताईं शाख न पहुती है। असीं आबाद दारोगा साहब फोनूं करूं पिया सुबुह खां, अञा आबाद पहुतो ई न आहे। राजा साहब पहुतो आहे हिकिड़ो ऐं मुश्ताक बेलदार पहुतो आहे, तंहिंमें अलीआबाद में पुछण में पाणी का शइ कोन्हे। मथे वाटरनि खे धिका लॻाइनि, सभु धिका निकिरी विया आहिनि। असीं चीफ साहब खे अनवर सियाल साहब खे अर्ज़ु था करियूं त बाबा असांजे अलीआबाद शाख खे हिजो साहब खे चऊं था गश्त करे चेक कयो वञे। असां अर्ज़ु कंदासीं, महिरबानी करे असांजे फ़सुलनि खे बचायो वञे।